खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया सेठारजा खां। यूसी ॾेपारजा में चेयरमैन ज़कात इशरा कमेटी ख़ालिद शब्बीर ॾेपर ग़रीब बेपहुच लाचार मज़दूर माण्हुनि बदिरां पंहिंजनि खे नवाज़ण लॻो। उन हवाले सां ॾेपारजा ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रहंदड़ मज़दूर हाफ़िज़ निज़ामुद्दीन शंबाणी, अमानुल्लाह शंबाणी समेत सुघड़ खातूं, ज़ाल मोहम्मद कासिम ॾेपर ऐं ॿियनि नुमाइंदा तामीर सिंध अख़बार सां ॻाल्हाईंदे चयो त चेयरमैन ज़कात इशरा कमेटी ख़ालिद शब्बीर ॾेपर जॾहिं खां चेयरमैन मुक़ररु थियो आहे तॾहिं खां असां माज़ूरनि जी का बि मदद न कई आहे, बल्कि हू पंहिंजे पीउ ग़ुलाम शब्बीर ॾेपर सां गॾिजी ड्रामाई अंदाज़ में कंप्यूटर ते कूड़ा शनाख़्ती कार्ड ऐं माज़ूरनि जूं कूड़ियूं तस्वीरूं ठाहे उन्हनि जे नालनि ते करप्शन करे ग़रीब लाचार माज़ूरनि जा हक़ खाई पंहिंजो पेट भरे रहियो आहे। जॾहिं त असां केतिरा ई मरतबा साण से राब्तो कयो, पर हुन असांजी ॻाल्हि हिक कन खां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾी आहे। हुननि वसवारनि आला अमलदारनि खे पुरज़ोर अपील कंदे चयो त खुदारा असांजी हिन मामले जो नोटिस वठी करप्ट चेयरमैन ज़कात इशरा कमेटी ख़ालिद शब्बीर ॾेपर ख़िलाफ़ सरकारी सतह ते जांच कराए खेसि हटायो वञे ऐं संदसि जॻह ते कंहिं अहल ईमानदार शख़्स खे ज़कात इशरा कमेटी जो चेयरमैन मुक़ररु करे ग़रीब बेपहुच लाचार माज़ूरनि खे हक़ ॾियारे उन्हनि खे बहितर ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे।